हाणे कंहिं इलाइक़े में हिकिड़ो ग़रीब हारी रहंदो हारी जी नौजवान छोकिरी हुजे ऐं हुन जा ॿ नंढड़ा पुट हुजनि। छोकिरी नौजवान वॾी हुजे, छोकिरा ॿई नंढा हुजनि। ग़रीब हारी ॿनी वग़ैरह कंदो हो, दर ते 4 ढगियूं। इहे असांजा पीरी प्यारा दोस्त ॿ आहिनि जेके मुंहिंजियुनि कहाणियुनि ते कमेंट कयो आहे। हिननि जूं महिरबानियूं जेके मुंहिंजूं कहाणियुनि ते कमेंट कनि था। हाणे उते उन हारी वटि हिकिड़ो सौदागर सौदो वापारु कंदे जीअं उतां लंघियो, चवणु लॻो हारी खे त पाणी मूंखे प्यार। घर जे ॿाहिरां अची सॾु कई हुन हारी खे। हारी जो हुनखे पाणी वग़ैरह पियारियो त हारी चवणु लॻो उन सौदागर खे त लॻे तूं सौदागर को सौदे वापार ते निकितो आहे, इन हिसाब सां सामान वग़ैरह खणी अची हाओ। त सौदागर चवणु लॻो उन हारी खे त पोइ जेकर तो वटि मानी वग़ैरह हुजे त मूंखे खारा। ग़रीब हारी चवणु लॻो त बाबा मानी अलाह जी आहे, मानी तव्हांखे आउं ज़रूरु खाराईंदुसि। हाणे हुन मानी वग़ैरह त खाराई हारी। सौदागर चवणु लॻो उन ग़रीब हारी खे त तूं ॿनी ॿारे जो कमु कंदो आहीं या पंहिंजी ज़ाती ॿनीअ ते या किथे हरपो कंदो आहीं। हारी चवणु लॻो त आउं हारपे तौरु कमु कंदो आहियां, ॿनी मुंहिंजी पंहिंजी ज़ाती कोन्हे। ऐं ॿियो छोकिरा मुंहिंजा 2 आहिनि से नंढा आहिनि। पंहिंजे बारे में ॿुधाइणु लॻो उन सौदागर खे। सौदागर बि माण्हू को तमामु भलो हुजे। सौदागर चवणु लॻो त पोइ फिलाणी बादशाही में आउं सौदागर माण्हू आहियां, उते मुंहिंजो एकड़ बाग़ जो आहे मूं पोखरायो आहे। बाग़ ज़ैतूननि जो बाग़ आहे, तमामु भले मां भलो बाग़ आहे। ऐं सौदागर माण्हू केॾीमहिल हिते त केॾीमहिल हिते, मुंहिंजा घर अञा ई ॿिए हंधि आहिनि। ऐं हाणे वञा थो पंहिंजे घर ॾांहुं, वापसी मुंहिंजी आहे। जेकर तूं चवीं त पोइ तोखे उहो एकड़ बाग़ जो ॾेई छॾियां, वञी उनजी महिनत मज़दूरी कर, जेको बि कुझु तोखे मुनाफ़ो मिले त वञी खणो, ॿनी एकड़ जो बि तोखे आउं ॾियां थो। हारी चवणु लॻो त एकड़ ॿनी जो तूं मूंखे ॾीं थो, पर मूं वटि एतिरा पैसा न आहिनि जो तोखे उन ॿनी जे एवज़ पैसा तोखे ॾियां। सौदागर चवणु लॻो उन हारी खे त पोइ तो वटि छा आहे, जेको कुझु हुजे माल ढोर जेको हुजे त मूंखे ॾे, उहा आउं कायो वञा ऐं तूं वञी उहा ॿनी संभाल। तूं हारी माण्हू आहीं, माहिर माण्हू आहे, ॿनी जो तजुर्बो तोखे हर शइ जी ख़बर आहे। मूं त ईअं ई एकड़ ॿनी हुते वरितो हो, बाग़ वग़ैरह हुन में लॻायुमि, पर हाणे बाग़ वॾो थियो आहे। ऐं केॾीमहिल किथे त केॾीमहिल किथे माण्हू पोयां खाई वेंदा हलिया। हारी चवणु लॻो त मुंहिंजे दर ते आहिनि 4 ढगियूं, जंहिं मज़ा हिकिड़ी सुहा 3 ढुकियूं आहिनि। त हिते चवणु लॻो उहो सौदागर त पोइ 4 ई ढगियूं मूंखे ॾेई छॾ, ॿनी जो एकड़ आयो तोखे। हली तोखे ॿनी जो ॾेखारियां थो, उते तूं खणी टपड़ हली वेह उते। त हिते हारी चवणु लॻो त 4 ढगियूं तोखे आउं कोन ॾींदुसि, हिकिड़ी सुहा आहे, मुंहिंजा ॿचा खीरु पीअनि था, उहा आउं कोन ॾींदुसि। बाक़ी आहिनि 3 ढगियूं, जंहिं मज़ा 2 तोखे ॾींदुसि, हिकिड़ी ढगी आउं विकिणी फिलाणे ज़मीनदार खे, जंहिं वटि आउं ॿनी करियां थो, कर्ज़ु आहे मूं ते, उहो कर्ज़ु ॾींदुसि, जेकर तोखे मंज़ूरु हुजे त ठीकु आहे। सौदागर चवणु लॻो तूं ग़रीब आहीं, चलो ठीकु आहे, जेकर 2 ढगियूं ॾीं थो त एकड़ ॿनी जो तोखे आउं ॾियां थो। अबा हाणे 2 ढगियूं उन हारी उन सौदागर खे उहे 2 ढगियूं ॾिनियूं ऐं हिकिड़ी ढगी विकिणी करे हिन ज़मीनदार खे कर्ज़ु ॾिनो। बाक़ी हिकिड़ी ढगी टपड़ वग़ैरह खणी सौदागर बि उनखे वठी आयो उते जिथे जो बाग़ हो एकड़ ॿनी जो। सो सॼो माना लिखी ठाहे करे उन हारी जे हवाले कई ऐं 2 ढगियूं काए सौदागर त हलियो वियो। हाणे हारी बाग़ वग़ैरह संभालींदो, उन में नंढा नंढा ज़ैतून लॻा, भले मां भलो बाग़, सुठी ज़मीन हुजे, उते घरड़ो ठाहे बि वेही रहियो उन बादशाह जी बादशाही में। हाणे चवणु लॻो त इहो ज़ैतून लहंदा कंदा सुठो मुनाफ़ो मूंखे थींदो। हाणे उन मुल्क जो बादशाह तमामु भले मां भलो माण्हू, अदल ऐं इंसाफ़ करण वारो, कंहिंजो बि बुरो चाहण वारो न हो। हाणे उन बादशाह खे कंहिं हंधि कमु थी वियो, सो चवणु लॻो वज़ीरनि खे त हिकिड़े महीने जे लाइ आउं वञा थो कंहिं ॿिए मुल्क, कंहिं ॿिए बादशाही जे दौरे जे हिसाब सां, तव्हां पोयां बादशाही हलाइजो पिया। बादशाह त हलियो वियो कंहिं ॿिए मुल्क, वञी उते दौरो सफ़र जे हिसाब सां बादशाहनि वटि वेंदा हुआ, सो बादशाह हलियो वियो। हाणे उन बादशाह जो हिकिड़ो भाणेजो, तमामु किरियल तबियत, हल्की तबियत जो भाणेजो, सो उन बादशाह वटि रहंदो हो। उनजी भेण बि रहंदी, उनजा पंहिंजा मिट माइट उन बादशाह जा उते रहंदा हुआ, उते ई पासे में उनजा घर हूंदा हुआ। पर उहो भाणेजो उन बादशाह जे ज़ोर ते तमामु जाम कुॾींदो हो। नौकर चाकर बि हुन सां गॾु साण हूंदा हुआ, बादशाही ॿार तो सभु पैसे वारा, सो तमामु किरियल हरकत कंदो हो। कंहिंजे ॿार बचे में नज़रूं विझण त केॾीमहिल कहिड़ो कमु त केॾीमहिल कहिड़ो कमु, बादशाह जे ज़ोर ते इहो कमकार कंदो हो। ग़रीब हारी वीचारो पंहिंजे उन बाग़ जो कमकार कंदो रहियो। सो हाणे ज़ैतून नेठि अॼु नंढा सुभाणे अची वॾा थिया। हाणे देखभाल तुंहिंजी लाज़मी करणी आहे। त हारी वीचारो बीमार थी पियो, तबियत ख़राब थी वई। हाणे केरु वञी बाग़ जी जांच वग़ैरह करे। छोकिरी नौजवान हारी जी सा चवणु लॻी उन पीउ खे त बाबा हाणे तूं बीमार आहीं, बाग़ जी जांच सार संभाल लहण ऐं जांच करणु आउं वेंदुसि। हारी चवणु लॻो त बाबा तूं नौजवान केॾांहुं वेंदे वञी बाग़ संभालींदे,
ॿिनि टिनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, ऐं ठीकु थी पवंदो त पोइ खणी बाग़ ते वेंदो। छोकिरी चवणु लॻी त बाबा 2-3 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, पर अले तुंहिंजी तबियत कॾहिं सही थिए। बाग़ आहे पंहिंजो, ॿियो कुझु त आहे कोन, 2 ढगियूं 3 ढगियूं ॾेई करे ऐं सॼो सहारो पंहिंजो इन बाग़ ते आहे। जेकर केरु पटे जो ध्यानु करे हो त पाण छा कमाईंदासीं। पीउ चवणु लॻो त बाबा हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, जीअं तोखे सही लॻे ईअं वञी कर। छोकिरी आहे हाणे बाग़ जी जांच वग़ैरह, केॾीमहिल हितां फेरो ॾियणो त केॾीमहिल हितां फेरो ॾियणो, सार संभाल लहंदी उन बाग़ जी। कुदरत सां उहो उन बादशाह जो भाणे जो बि को ईअं घुमंदो फिरंदो, 2 नौकर सिपाही साण गॾु अचनि पिया। उन जी नज़र बाग़ ते पहुची वई। चवणु लॻो त हेड़ो भले मां भलो बाग़ कंहिंजो आहे। ॾिठी कई होॾां त उन सिपाहियुनि चयो त हीउ को नओं आयो आहे, को बाग़ इन जे एकड़ बनी को सौदागर जो, सो हुन वरितो आहे। चई बाग़ तमामु भलो आहे, बाग़ वणी वियो। सो हाणे हिते हुते बाग़ खे चौधारी घुमणु लॻो त ॾिठी हुन छोकिरी, हारी जी छोकिरी नौजवान तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे त हिते उहो बादशाह वारो भाणे जो चवणु लॻो त बाग़ तमामु भले मां भलो, पर बाग़ जो माली हुन खां बि भलो। तो चवणु लॻो त हीअ केरु छोकिरी केरु माई अची, इहा उन हारी जी धीउ आहे। नौकर उहे सिपाही साण गॾु हुआसीं, चवणु लॻा हीअ आयो हिन जी बुरी नज़र। छोकिरी खे ॾिसी करे होॾां सो त वरी हलियो वियो। ॿिए ॾींहुं वरी अकेलो सिर आयो उन बाग़ ते। छोकिरी वेठी हुजे, आयो सिधो उन छोकिरी वटि, हाल अहवाल कयईं। बुरी नज़र हुनजी, सो ज़्यादती कई उन छोकिरीअ सां। हारी जी धीअ सां हिन ज़्यादती कई, घणी हुन घोड़ा हेॾां होॾां कई, पर बादशाह वारो भाणे जो सफ़ा किरियल हरकत, ग़लति कमु करे वेही रहियो। सो त हलियो वियो। हाणे छोकिरी उतां रोईंदी, मथो पिटींदी, सिधो पंहिंजे घर आई। अची पंहिंजे पीउ सां सॼी हक़ीक़त कई। पीउ चवणु लॻो त भेण ज़ुल्म थी हलियो, मुंहिंजी धीअ सां ज़्यादती थी वेली, हाणे दां ॾिजे त कंहिंखे ॾिजे। बादशाही ॿार, बादशाह जो ख़बर पई त बादशाह जो को भाणे जो आहे। चवणु लॻो त जेकर हाणे जे कुझु कंदसि, कुझु चवंदसि बादशाह खे दां ॾींदसि, अले छा करे। तो हाणे नेठि हारी वीचारो माठ करे वेही रहियो, पंहिंजी धीउ छोकिरी जी त इज़त लुटिजी वई, हाणे छा करे। तो चवणु लॻो त हाणे कंहिंखे वञी दां ॾियां। तो हारी वीचारो माठ करे वेही रहियो। सो अॼु न सुभाणे नेठि अची ठीकु थियो, वरी बाग़ जी सार संभाल वञी पाण लहंदो हो। होॾां बादशाह जो भाणे जो वरी सोचणु लॻो त हाणे इहो छो न बाग़ फॿाइजे। सो हाणे रोज़ ईंदो हो उन बाग़ ते, उन हारी ते ज़ुल्म कंदो ऐं चवंदो हो त इहो एकड़ ॿनी जो जेको आहे, जंहिंमें तुंहिंजो बाग़ मूंखे पसंदि अची वियो आहे, आऊं इन ते कब्ज़ो करणु थो चाहियां, इहो बाग़ मूंखे ॾे। हारी वीचारो चवंदो त आऊं इहा ॿनी कोन ॾींदसि, इहो बाग़ कोन ॾींदसि, मूं पंहिंजी महिनत सां वरितो आहे, पंहिंजो माल ॾेई वरितो आहे, आऊं थोरी ॾींदसि। हाणे रोज़ कुटमार करे वेंदो, ज़ोर ज़बरदस्ती कंदो त इहो बाग़ मूंखे ॾे, पर बाग़ हारी न ॾींदो हो। पर हाणे ईंदो हो, ज़ोर ज़बरदस्ती कंदो हो, नेठि हारी वीचारे जेको हुयसि उहो बाग़ उनखे न ॾिनो। हाणे अची मेनू मुकमल थियो, मेनू खणी जे पोयां, पर बहरहाल बाग़ हारी न ॾिनो। बादशाह जो खणी उतां आयो। हाणे उन बादशाह जे भाणे जे सोचियो त हाणे बादशाह अची वियो आहे, ॾींहं जो त उन ते आऊं कुझु करे नथो सघां, राति जे टाइम में इन ते वरी आऊं मार कुट कंदसि। हाणे उहो ईंदो बादशाह वारो भाणे जो, राति वारे टाइम में इन जे घर मार कुट करे वेंदो, चवंदो त बाग़ मूंखे लिखी ॾे, बाग़ मूंखे ॾे। हारी बची बेज़ार थियो। सो चवणु लॻो त हाणे कीअं करियां, छा करियां, हिन मां त बेज़ार थी वियो आहियां। हाणे बादशाह खे वञी दां ॾियां, बादशाह को अदल इंसाफ़ मुंहिंजो करे। आहे बि बादशाह जो भाणे जो, पर बादशाह ईअं कंदो कोन। बादशाह उनजी तरफ़ खणंदो, ग़रीबनि जो थोरी ईअं थींदो। तोबा नेठि बादशाह माना हारी नेठि दिलि झले, चवणु लॻो त वञा थो बादशाह ॾांहुं। सिधो आयो हारी उन बादशाह वटि, मथो पिटींदो, रणू कंदो। त हिते बादशाह चवणु लॻो त केरु आहीं ऐं छला रोईंदो पियो अची, मथो पिटींदो अची में, तोसां ख़ैरु आहे। त हिते उन हारी चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हांजो जेको भाणे जो आहे, चई हाओ। चई हाणे हिन जा ही कारनामा आहिनि, पहिरीं मुंहिंजी धीअ जी इज़त लुटी हिन, ऐं उन खां बाद में हाणे रोज़ मोचड़ो आहे मुंहिंजे बाग़ ते, उहो एकड़ ॿनी जो जेको मूं वरितो आहे उन सौदागर खां, त उन ते कब्ज़ो करण थो चाहे। इली टाइम खां वठी मूंखे मारींदो कुटींदो अचे पियो त इहो ॿनी जो एकड़ मूंखे ॾे, बाग़ वारो। त हिते बादशाह चवणु लॻो तुंहिंजी धीअ सां जेको हिन ग़लति कयो, ऐं तूं मूं वटि वज़ीरनि खे चई कोन, दां कोन निची, ऐं छा करियां, तव्हांजो भाणे जो आहे, मतां मूं सोचियो त तव्हां कुझु न करियो, हीउ वज़ीर कुझु न कनि, तंहिंजे करे मूं चयो ई कोन। पर हाणे मूं तां सफ़ा वॾे में वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे, तंहिंजे करे आउं तव्हां वटि मटे आयो आहियां। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे। त हिते बादशाह चवणु लॻो हारी करे, तूं भले हलियो वञ, ईंदो कहिड़े टाइम ते तो वटि, तूं भले वञ घर, पर मूंखे इहो ॿुधाए त टाइम कहिड़े ते ईंदो आहे मुंहिंजो भाणे जो तो वटि। चई राति वारे टाइम में ईंदो आहे। चई राति वारे टाइम जी, चलो ठीकु आहे, तूं वञ, ऐं जेॾी महिल बि अचेनि तुंहिंजे घर तोखे मार कुटण, हा हू रोज़ ईंदो अचे त उन महिल तुंहिंजो छोकिरो हुजे केरु बि हुजे, उन सां नियापो करे छॾिजी, सो अची मूंखे ॿुधाए, सो आउं पाणे ॾिसंदो हिनखे।
हारी उतां मोटी सिधो पंहिंजे घर आयो। जॾहिं अची खैरनि जो राति थी, हाणे उहो त हिरीलो वरी राति जो आयो, अची मार कुट करणु लॻो त इते उहो हारी चवणु लॻो उन बादशाह रे भाणे जेके त सबर कर, तूं वेह आउं वञा मुंहिंजी ज़ाल खां सलाह मशवरो करे अचां त बाग तोखे ॾियां या न। अची भले वञ, हू उते ई ॿाहिरि हुजे। हारी जो आयो पंहिंजे पुट खे चई, जेको पुटु जो 10-12 साल जो हुनखे चवणु लॻो त वञी बादशाह खे चई त तुंहिंजो भाणे जो आयो आहे, मार कुट लायो वेठो आहे। अब उन महिल उहो छोकिरो आयो सिधो बादशाह वटि। बादशाह खे चवणु लॻो त तव्हांजो भाणे जो आयो आहे, मुंहिंजे पीउ खे मारे पियो, कुटे पियो। बादशाह चवणु लॻो चलो ठीकु आहे, आउं हलां थो। बादशाह निकितो हुतां त वज़ीर सिपाही सभु गॾु हलणु लॻा त बादशाह चवणु लॻो त अमी मूंसां गॾु न हलो, तव्हां हिते ई वेहो, आउं पाणे थो वञा, मुंहिंजो मसइलो आहे पाणे थो ॾिसां। बादशाह अकेलो ई सिर उतां निकितो। हाणे हू ॿाहिरि हुजे, ॿाहिरि जेको अङण थींदो आहे, ऊंधा ॾाब हुई, पर ॾीओ ॿरियो पियो, रोशनी कुझु हुई हुनजी। हाणे बादशाह पुठिए पासां आयो ऐं चवणु लॻो उन हारी खे त ॾे ख़बर, रोशनी को ॾीओ वग़ैरह ॿरे पियो, चियाओ चीन खे वञी उजाब आहे, आउं पाणे थो ॾिसां। हारी आयो, जेका रोशनी हुई, अॻे तीअं लाइटूं वग़ैरह इहे हूंदियूं कोन, ॾीआ इहे हूंदा, बतियूं हूंदियूं हुयूं। हारी वञी बंदि कयूं। बादशाह जो हुतां आयो तलवार खणी, ठका कराईंदा वाह, बादशाह वारो भाणे जो वञी हेठि किरियो, मरी वियो, सिसी हुनजी लही हुई। हाणे ऊंधा ॾाब हुजे, बादशाह उन महिल चवणु लॻो हारी खे त हाणे यकदमि जल्दी मूंखे पाणी पियार। हारी हवा पाणी जो गिलास भरे आयो। बादशाह हिकिड़ो गिलास पीतो, वरी चवणु लॻो त ॿियो गिलास भरे आ। बादशाह ॿियो गिलास पीतो, वरी टियों गिलास पीतो, चोथों, ईअं 5 गिलास पाणी जा बादशाह पीता। ऐं 5 गिलास पाणी जा पी ऐं निमाज़ उन महिल पढ़णु लॻो, नफ़िल 2, जंहिं मुंहिंजा नफ़ो थिए शुकराने जा उहे 2 नफ़िल हिन पढ़िया। पढ़ी ऐं पोइ उन महिल चवणु लॻो उन हारी खे त हाणे ॾीओ ॿार, ॾीओ उन महिल ॿारी। त हिते उहो हारी चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हां आयो ऐं ॾीओ उजरायो ऐं हींअर ॾीओ वरी ॿारियो आहे छो, ऐं पाणी छो पीतो, छाजे करे? त हिते उहो बादशाह चवणु लॻो उन हारी खे त ॻाल्हि ॿुध, मूं चयो जे अगरि रोशनी हूंदी त रोशनी में आउं हिन जो चहिरो ॾिसंदसि त मतां मूंखे मुंहिंजी भेण यादि अचे त मुंहिंजे भाणे खे तूं मारी पियो, तंहिंजे करे मूं मारे जो, ऐं ऊंधा जे करे माना हिकु मुकाई हुई त मतां रहम न मुंहिंजी दिलि में पैदा थिए। ऐं पाणी जे करे जो मूं उन कसम खाधो जो तूं मूं वटि दांह खणी आए, मूं चयो त हाणे जेसितो आउं इंसाफ़ न कंदसि, उनखे न मारींदसि जंहिं तोसां हेॾी ज़्यादती कई, तुंहिंजी धीअ सां तोसां ज़ुल्म कई, तेसि ताईं मूंखे पाणी पीअणु हराम आहे। तो नेठि मूं मुंहिंजे भाणे खे मारियो ऐं उन खां पोइ पाणी पीतमि। हारी जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, हलचल थी वई, ॻाल्हियूं मुवाड़ियूं थियूं, पासे पासे में जेके माण्हू हुआ से ॿुधा, ॻोठ जेके घर हुआ से सभु अची गॾु थिया। बादशाह बि माना उन माण्हुनि बि ॾिठो त बादशाह पंहिंजे भाणे खे मारे छॾियो। माण्हू चवणु लॻा त वाक़ई अदल इंसाफ़ जो बादशाह आहे, जेको पंहिंजनि रिश्तनि ऐं नातनि खे न ॾिठो, जंहिं इंसाफ़ कयो, ग़रीब हारी सां इंसाफ़ कयो ऐं पंहिंजे ई भाणे खे मारे छॾी, इनखे चइबो आहे इंसाफ़। अदल इंसाफ़ वारो बादशाह इहो आहे, जंहिं अहिड़ो इंसाफ़ कयो। तो बादशाह चवणु लॻो त बाबा रिश्ता नाता पंहिंजी जाइ ते आहिनि, पर केरु कंहिंसां नाइंसाफ़ी करे या कंहिंसां ज़ुल्म करे त इहो कमु सही न आहे, तंहिंजे करे हमेशह इंसाफ़ कयो वञे, इंसाफ़ वॾी शइ आहे। त हिते बादशाह चवणु लॻो वञी ग़रीब हारी खे, तुंहिंजी धीअ जी इज़त हिन लुटी आहे त तुंहिंजे धीअ जे लाइ सुठे मां सुठो छोकिरो आऊं हथु करे तुंहिंजी धीअ जी शादी हुन सां कराईंदसि, इंसाफ़ मूं कयो आहे, छा तोखे इहा ॻाल्हि पसंदि आहे? हारी चवणु लॻो त बादशाह सलाम, इंसाफ़ तो भले मां भलो कयो आहे, तव्हां बादशाह जो इंसाफ़ तमामु भलो आहे। सोभा नेठि कुझु ॾींहं गुज़रिया, माण्हू बि वाखाण करणु लॻा त बादशाह अदल इंसाफ़ वारो आहे, सुठो इंसाफ़ कयो, पंहिंजनि रिश्तनि नातनि खे न ॾिठी। जेकर को अहिड़ो बादशाह हुजे हा त पंहिंजनि खे बचाए या करे हा, कंहिं ग़रीब सां इंसाफ़ न करे हा, सो इंसाफ़ हिन भलो कयो। सो कुझु ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो चङो भलो नौजवान छोकिरो, सुठो सुलछणो अकुलमंद, सो उन हारी जी धीउ जेका सो हुन सां परिणाई ऐं उनजी शादी कराए छॾी। ऐं हारी जा छोकिरा नेठि अॼु न सुभाणे अची वॾा थिया। हारी वीचारो पोइ सफ़ा पोड़ो पीरसन थी वियो। हाणे उहा बनी एकड़ मञा 2-3 एकड़ 4 एकड़ उन बाग़ मञा हिननि ठाहिया कया, सुठे नमूने सां उहा बनी संभालणु लॻा, उहा बनी कंदा रहिया। बादशाह बि सुठे नमूने सां माण्हुनि जा फ़ैसिला ऐं इंसाफ़ उन्हनि खे ॾियारींदो रहियो, सुठा ऐं भले मां भला कमु कंदो रहियो। तो हारी वीचारे जी इहा हुई कहाणी ऐं इहो हो बादशाह जो इंसाफ़। तो उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी, वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। में चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।